बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मिशकातुल मसाबी है जो जुल्द नंबर 13 सिफ़ो नंबर 46 5 नंबर हदीस में हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिन अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन मुतफ़क़्क़ुन अलैहि। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे। उन रिवायत कई तो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ला युमिन अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो केर बि तव्हां मां एसी ताईं मोमिन नथो थी सघे जेसी ताईं उहो पंहिंजे माउ पीउ ऐं पंहिंजे औलाद ऐं सभिनी माण्हुनि खां वधीक मूं मुस्तफ़ा सां प्यार नथो